टाउन कमेटी जो दर्जो रखंदड़ बोज़दार वॾा शहर तरक्की माणे न सघियो। 18,000 खां वधीक आबादी रखंदड़ शहर जो तफ़री पार्क मुकमल तौर तबाह थी वियो आहे। उन हवाले सां बोज़दार वॾा जे शहरनि मुज़फ़र शबीर बोज़दार, ज़मीर अंसारी ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त बोज़दार वॾा शहर जो वाहिद तफ़री कलंदर बख़्श बोज़दार पब्लिक पार्क इंतज़ामिया जी बेध्यानी सबबि उजड़ी तबाह थी वियो आहे। जॾहिं त हिन पार्क जो इफ़्तिताह 9 मई 2005 में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मरहूम सैयद अब्दुल कादिर शाह जीलानी पंहिंजे हथनि सां कयो हो। हुननि चयो त पब्लिक पार्क में लॻल झूला, वेहण लाइ कुर्सियूं ऐं लोहियूं लॻल ॾियारियूं पब्लिक पार्क जी मालिकी न थियण करे तबाही हाली जो शिकार आहिनि। हिन पार्क में जेको आहे हिकिड़ी जेको आहे बहितरीनु नमूने सां छबर बि रखी वई ऐं झूला बि रखिया विया, पर तव्हां कैमरा जी अख सां ॾिसंदो त अॼु उहो पार्क जेको आहे मुकमल तौरु बर्बादु थी चुको आहे ऐं उहे झूला ऐं उहे जेके हिन पार्क में लॻल हुयूं शयूं जेको आहे वॾो माना ख़ूबसूरत गुल लॻल हुया, उहे हिन वक़्तु तबाह ऐं बर्बादु थी चुका आहिनि। ही पार्क हुयो, हिते ॿार अची शाम जो इंजॉय कंदा हुया, झूला हुया, मगर अॼु उहो सॼो तव्हां पाण ॾिसो सॼो खंडर जे वर चढ़ी वियो आहे, मगर कंहिं बि हिते को बि सार न लॻी आहे। वॾी अफ़सोस जी इहा ॻाल्हि आहे त हिते पीपुल्स पार्टी जो गढ़ हूंदे बि मगर हिन जे साईं अब्दुल कादिर शाह जे हथनि जो इफ़्तिताह थियल पार्क तबाह व बर्बाद जो ॾेख ॾियणु लॻो आहे। हुननि वधीक चयो त पब्लिक पार्क उजड़ी खंडरात बणिजी वियो आहे, जॾहिं त शहर जे उजड़ियल पार्क रोलू कुतनि ऐं ॿियनि जानवरनि जो आरामगाह बणिजी वियो आहे। हुननि मुतालबो कयो त बोज़दार वॾा पब्लिक पार्क जी नए सिर तामीर कराए ॾिनी वञे त जीअं शहरियुनि खे तफ़री फराहम थी सघे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk